बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हांजो पंहिंजो ताहिर मौलाई। दोस्तों अवर सी रहा यूट्यूब चैनल ताहिर मौलाई ऑफिशियल। दोस्तों अव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियो वेंदो त फिल्मूं कीअं शूट थियनि पियूं, ड्रामा कीअं रिकॉर्ड कनि पिया ऐं कीअं ठहनि पिया ड्रामा। अव्हां जेके जिन खे ख़बर न आहे त हिन वीडियो खे तव्हां अध में न कटिजो, स्टार्टिंग खां एंड ताईं, मतिलबु शुरू खां आख़िर ताईं तव्हां वीडियो खे ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त अदाकारी कीअं कबी आहे ऐं अदाकारी कीअं था कनि ऐं अदाकारी जी रिकॉर्डिंग कीअं था कनि, अदाकारी कीअं सिखबी आहे। त दोस्तों अनकरीब वीडियो जी तरफ़ हलूं था, अव्हांखे वीडियो ॾेखारींदासीं ऐं तमामु प्यारो वीडियो आहे, तमामु बहितरीनु वीडियो आहे। अगरि पसंदि अचे लाइक कमेंट ज़रूरु कंदा ऐं ॿुधाईंदा असांखे, पंहिंजो राय ॾींदा ज़रूरु, त जीअं असां ॿिया वीडिया बि अहिड़ा रखी सघूं। ऐं किलोज़ बि वीडियो असां वटि आहिनि, इनशाला उहे बि रखंदासीं। हीउ थोरो माना किलोज़ घटि आहे, बल्कि पोइ बि तव्हांखे ख़बर पवंदी। ऐं अगरि जे पसंदि अचे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी लॻाए शामिलु थी वेंदा, जीअं असांजो जेको बि नओं वीडियो ठाहियूं ऐं उहो अव्हां वटि पहुची सघे। दोस्तों ॾींदा ताहिर कुंदर खे इजाज़त ऐं हलूं था हाणे वीडियो जी तरफ़। हिननि पोइते कर जी सर। खैर 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 हवा चो बच्चों में हाँ वो खैर अमीर खाना सा ॾाढी नाइंसाफ़ी कई मां, हिन जे लाइ तव्हां ॾे गांह खणी आहियां। हाँ बाबा क्यों हुआ? अमीर खाना सा ॾाढी नाइंसाफ़ी कई मां, हिन जे लाइ तव्हां ॾे गांह खणी आहियां। आके और चमन खान बाबा वॾी नाइंसाफ़ी कई। हाँ घबरायो ना, अमीर खान को पुठे पुट कोने को अमीर खान जी ने कहा ज्यादती कई आहे, तुंहिंजो हिसाब किताब मां वठंदो मां। तव्हां परेशान न थियो, मां ज़ुबैर खान खे चवां थो अॼु खां पोइ ज़ुबैर खान तव्हांजी वक़्तु साथ रहंदो। क्यों बाबा? अमीर खाना सा ॾाढी नाइंसाफ़ी कई। बाबा को मसलो कोने को, शमीर खान को पुठे पुट कोने को, परेशान न थियो। शमीर खान तव्हां ज्यादती कई आहे न, तुंहिंजो हिसाब किताब मां वठंदो। मामा निकरिया मौलवी साहब निकरिया। अमीर खाना सा ॾाढो तंग कयो आहे, असां तव्हांजो नालो बि थी पिया आहियूं। मां शमीर खान पुठे पुट कोने को जो ज्यादती करे ऐं आराम सां घुमंदो वठंदो। जेकॾहिं शमीर खान तव्हां ज्यादती कई आहे, तुंहिंजो हिसाब किताब मां वठंदुसि। अॼु खां पोइ फेरोज़ खान तव्हांजी सार रहंदो। फेरोज़ खान तव्हांजे दुख में बराबरि जो शरीक कोन थींदो। तव्हां वॾा आहियो, जीअं चवंदो, पर असां नाइंसाफ़ी ॾाढी हुई। तव्हां परेशान न थियो। मां चवां थो फेरोज़ खान खे चवां थो फोन कयांसि थो, हाणे फोन थो कयां। हेलो फेरोज़ खान। इका गाल समझी है ना? चलो चलिए
हाणे सोलो में सरदा वठो हर के फारे के आखे ज़माने और माण्हू करे किथे सियासत बि कयां थो, ज़मींदारी बि कयां थो, राजबाग बि संभालियां थो, कॾहिं आहियां कॾहिं न आहियां, कॾहिं शहर आहियां कॾहिं किथे। तोखे मूं इन करे घुरायो आहे त मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजे दुश्मननि जे तरफ़ां हिकिड़ी रांड बना अचे। साईं कालू जेको आहे पैसे जो यार आहे, जंहिंजो पैसो पंहिंजो कालू। पैसे जी तूं परवाह न कर, हज़ूर खज़ाना तुंहिंजे मथां लुटाए छॾींदुसि, पर मुंहिंजे भाइरनि जी हिकिड़ी वार खे बि तो न अचे। न ईंदो भतार, हिकिड़े ॿार खे बि तो न ईंदो। कालू ॾिठो आहे। आज वरी अचो भाई का थेलो ॾिस हिकिड़ो थेलो। हेलो ठीक है हेलो सर हेलो यस क्यों पैसे जी तूं परवाह न कर, खज़ाना ख़ाली करे छॾींदुसि तुंहिंजे मथां, और मुंहिंजे भाइरनि जे असली वार खे बि तो न अचे। ठीकु आहे भतार, तव्हांजे भाउ खे हिकिड़े ॿार खे बि लोड़ो न ईंदो। कालू कहिड़े कमु ईंदो बाक़ी। ठीकु आहे, तूं हाणे भलो वञ। ओके भतार। अरे को परे वनी बीए भी सलाम कदा